फैज़गंज ब्रेकिंग ख़बर ॾींदा मतिलबु हिते में चयो आहे फैज़गंज पारां अहम इजलास कोठायो वियो मुख़्तलिफ़ मामलनि में ॻाल्हि ॿोल फैज़गंज जो आहे जे उहिदेदार ऐं ॿियनि जी शिरकत उन मौक़े ते चयो आहे फैज़गंज जे जनरल सेक्रेटरी मौलाना नसीर अहमद सोलंकी अमीर मौलाना ख़ादुमुद्दीन शर मौलवी अब्दुल गफ़ूर शर मौलाना सादिला सोलंकी ॿियनि चयो त ईंदड़ बलदारी इलेक्शन में असां पंहिंजा उम्मीदवार बीहारींदासीं ऐं तालके समेत UCC ते इलेक्शन में भरपूर सोचंदासीं। हिननि वधीक चयो त इमरान सरकार जी हुकूमत नाकाम थी चुकी आहे ऐं गुज़िरियल 2 सालनि में पंहिंजी कारकर्दगी ज़ीरो ॾेखारी अथसि। इमरान सरकार तब्दीली सिर्फ़ु रेटनि में आंदी आहे। तेल जूं क़ीमतूं वधी वञण खां पोइ हर शइ महांगी थी वई आहे। ग़रीब आवाम परेशानी शिकार आहे। हिननि वधीक चयो त हिन महिल ताईं इमरान सरकार ग़रीब आवाम खे रिलीफ न ॾेई सघियो। उन खां बहितर आहे त उहो इत्तिफ़ाक़ ॾेई हलियो वञे। हिन वधीक चयो त बंगू भेण शहर खे बुनियादी सहूलियतूं न ॾिनियूं वयूं। पाणी बिजली गैस रोड रस्ता ड्रेनेज सिस्टम ऐं ॿियनि सहूलियतुनि जी शदीद खोट आहे ऐं ईंदड़ इलेक्शन में जे अक्सर सां कामयाब थी करे ग़रीब आवाम जी ख़िदमत कंदो।